पिरियालो मां मुबैना तौर ते खंबे गुम कयल पेश इमाम ऐं संदसि सोट जी बाज़ियाबी लाइ पिरियालो अल फारूक चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मस्जिद जे पेश इमाम उसामा डालेट ऐं संदसि सोट मोहम्मद यूनिस डालेट खे खंबे गुम करण वारे वाक़े ख़िलाफ़ पिरियालो में सुन्नी एक्शन कमेटी जे अॻुवाणनि हाफ़िज़ अल्लाह नवाज़ ख़रोश, ज़ाहिद हुसैन हक़ानी, शरीफ़ुल्लाह कंदड़ ऐं ॿियनि जी अॻुवाणी में शहरनि अल फारूक चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे सहाफ़ियुनि खे ॿुधायो आहे त अॼु असांजो पीर जो ॻोठ सखर मेन रोड ते धरणो जो ऐलान कयल हो, पर SSP खैरपुर मीर रूहल ख़ान खोसो सां ॻाल्हि ॿोल थी आहे, जिन असांखे यकीन ध्यानी ॾियारी आहे त नौजवाननि खे जल्द खां जल्द बाज़ियाब करायो वेंदो। पिरियालो ऐं वॾा माछूं पुलिस जी मदद सां सादा कपिड़ा पहिरियल अहलकारनि असांजे ॿिनि नौजवाननि हाफ़िज़ क़ुरान उसामा डालेट ऐं संदसि सोट खे बिना जवाज़ गिरफ़्तार करण बाद गुम कयो वियो आहे। हिननि वधीक चयो त हफ़्तो गुज़री वञण बावजूदि संदसि को बि ॾस पतो कोन पइजी सघियो आहे। हर ख़बर बर वक़्तु ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।